फला तख़ज़अन बिलक़ौल फ़यत्मअ अल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़ वक़ुल्न क़ौलन मअरूफ़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, काबिल सद एहतराम गोठ गुलाम अली जमाली, नज़द बखर जमाली, जिला मटियारी जा गैरतमंद सहाबा ऐं अहले बैत जा परवानो, कुरान मुक़द्दस जी बाबरकत महफिल अल्लाह ताला जे मुक़द्दस घर में दुआ है तो अल्लाह सही पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। ऐं जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आ, बिलखुसूस हिन गोठ जा नौजवान, अल्लाह सही उन्हनि जी मेहनत के कबूल फरमाए। जेके साथी परे परे को सफर करे हिन महफिल में शरीक थिया आहिनि, अल्लाह से सभिनी जी हाज़िरी के शर्फ़े क़बूलियत सां नवाज़े। असां सभिनी खे हक़ समझी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं क़ुरान जी हिन महफिल के असां सभिनी जे लाइ आख़िरत में निजात जो ज़रियो बनाए। अजो के प्रोग्राम जो उन्वान आहे शान अहले बैत। यो उन्वान दसे थो त असां अहल बैत के मञण वारा, असां अहल बैत के मञण वारा ऐं अहल बैत के जेस ताईं असां या कोई भी जेस ताईं अहल बैत के नथो मञे उन जो ईमान मुकम्मल न आहे। सहाबा भी असां जे ईमान जो हिस्सो आहे, अहले बैत भी असां जे ईमान जो हिस्सो आहे। असां सहाबा के भी मञीदा हूं, अहल बैत के भी मञीदा आहियूं। मां तफसीलात में वञण को पहिरियों इहा ॻाल्हि वाज़े करण ज़रूरी समझां थो त अहल बैत आहिनि केर, अहल बैत केर आहिनि। कुरान अहल बैत के सॾियो, अहल बैत केर आहिनि इहा मालूम करण इंतहाई ज़रूरी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जे बारे में अल्लाह से कुरान मजीद में फरमायो, या निसा अन्नबी, ओ नबी जू घर वारियूं, या निसा अन्नबी, ओ नबी जू। लफ्जी तर्जुमो चाहे, या निसा अन्नबी, ओ नबी जू औरतूं। लफ्जी तर्जुमो चाहे नबी जू औरतूं। ऐं औरत जी निस्बत जहने कबी आ उन मो मुराद उन जी घर वारी हुंदी। हे फिलाने जी औरत आ माना उन जी घर वारी। बाबा
हे फिलाने जी औरत आ, हे फिलाने जी औरत आ, माना हे उन जी घर वारी आ। अज ताईं इहो मुहावरो आहे, औरत जी निस्बत जाॾे कबी उनमो मुराद धी न बल्कि घर वारी आ। या निसा नबी ओ नबी जू औरतों, छा मतलब नबी से जू न्याणियों या घर वारियों? घर वारियों नहीं। फकुल तालो नदउ अबनाअना व अबनाकुम व निसाअना व निसाअकुम। मुबाहले जे वक़्त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने उनन के चैलेंज कयो, अचो मुबाहलो कयो, त नबी से उनन के फरमायो तहां पंहिंजे औरतुन के वठी अचो, असां पंहिंजे औरतुन के वठी ता अचो। तहां जू औरतूं असां जू औरतूं, तहां पंहिंजे औरतुन के वठी अचो, असां पंहिंजे औरतुन के वठी अचो। औरत जी निस्बत जहंदे थींदी आ उनमो मुराद न्याणी न घर वारी हुंदी। गाल समझो था? ऐं मुबाहलो थियो ई नाहे, मुबाहलो थियो ई नाहे। जे मुबाहलो थे हा त कुरान जे मुताबिक थे हा, नबी से जे घर वारन के भी उते वञणो होजे। अम्मा आयशा भी उते वञे हा त अम्मा हफ्सा भी उते वञे हा। हालांकि मुबाहलो थियो ई जे थे हा त कुरान जे मुताबिक थे हा। बहरहाल अल्लाह से फरमायो या निसा नबी, ओ नबी जो घर वारियों, लस्तुन्न का अहद मिनन निसा, तहां आम औरतुन वांगे नायो। इन तक़ैतुन्न फला तख़ज़ान बिल क़ौल फयत्मा अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़ु व क़ुल्न क़ौलन मारूफा। ओ नबी जो घर वारियों, जे कने बवक्ते जरूरत पर्दे जे पोया के पराए मानू सा गालहाण जी जरूरत पेश अची वने त गुफ्तगू में नरमी पैदा न कजो। इए न थे जो कहे दिल में मर्द होजे वो लालच करे वेहे। व कुल्न क़ौलन मारूफा, सीधी सीधी गाल कयो। व अकिमन सला व करन फी बुयूतिकुन्न, ओ नबी जो घर वारियों रहो तहां पंहिंजन घरन में। यो खिताब नबी से जे घर वारन के आ, तालीम उम्मत जी सभनी औरतुन के आ। वकरन फी बुयूतिकुन्न, ओ नबी जो घर वारियों तहां पंहिंजन घरन में रहो। इन जो मतलब इए ना है त सफा दर खां बाहर निकरो ही ना। घर में रहो माना मरकजी कम इहो आ, घर में रहण। बाकी जे इनमो मुराद इहो वठजे त माना घर खां बाहर निकरण ई नाजायज आ, इहो मफहूम गलत आ। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत जे नुज़ूल खां बाद में भी पंहिंजे घर वारन के उम्रे हज ते वठी विया आहिनि। साबित आहे इनमो मालूम थियो वकरन फी बुयूतिकुन्न, माना मरकजी कम औरत जो इहो आ त बाहर फुजूल न हले, पंहिंजे घर में रहे। हा जरूरत आ, मजबूरी आ, को निकरी सके थी। वकरन फी बुयूतिकुन्न, ओ नबी जो घर वारियों रहो तहां पंहिंजन घरन में। सूरह अहज़ाब 22 सिपारे जो मुंड पढ़ा। वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, ओ नबी जो घर वारियों जिए दौरे जहालत में और तू मेकअप करे बाहर निकरंदियो न, इए तहां न निकरजो। व अकिमन सला, ओ नबी जो घर वारियों नमाज कायम कयो। नबी जे घर वारन के भी हुकुमात नमाज कायम कयो। इए न त असां नबी से जो माटियाणी आयो उन जे निकाह में आयो, असां के नमाज जी केड़ी जरूरत इए ना है। अज चौंदा न सैयद मेरो मेरो भी पंज सेरो थई, नमाज पढ़े भी छा न पढ़े भी छा। नबी जो घर वारियों हन हुक्मा वाकिमन सलात, नमाज कायम कयो। व आतीन ज़कात, ज़कात अदा कयो। व अतीन अल्लाह व रसूला, अल्लाह जी इताअत कयो
ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत कयो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। ओ नबी जो घर वारियों, ये सब हुक्म अल्लाह तहां के इन जे करे तो दिया ता त तवां खां पलीती के परे रखा। ओ अहले बैत, ओ अहले बैत। त कुरान अहल बैत सजो नबी से जे घर वारन के, कुरान अहल बैत सजो नबी से जे घर वारन के। हे कुरान मुझे हथ में आ। 22 सिपारे जो मुंडा सूरे अहज़ाब है। जेकने तहां के फुर्सत मिले तो पंहिंजन घरन में कुरान खोले तहां पढ़ो। 22 सिपारे जो मुंडा पहरियों पहरियों पेज आ। 22 सिपारे जो मुंडा है उनमें अल्लाह सही नबी सही जे घर वारन सा खिताब कंदे फरमायो वा, या निसा अन्नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा इन तक़ैतुन फला तख़ज़ान बिल क़ौल फयतमा अल्लज़ी फी क़ल्बिही मरदु व क़ुल्न क़ौलन मारूफा व करन फी बुयूतिकुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमनस सला व आतीनज़ ज़का व अतीनल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह सही अहले बैत सजो नबी सही जे घर वारन के बाबा लाडिया जो के सने घर वारन के। हे जडे भी आयत पढ़ंदा है ना मुंड को न पढ़ंदा। ओ ब हिस्सा आयत जा छडे आखिरी हिस्सो पढ़ंदा, मुंड को न पढ़ंदा है। पढ़ंदा ही तो आहिन इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। मुंड को न पढ़ंदा छो मुंड को पढ़न त चोरी पकड़जी पवे न। मथों लिखियो पियो या निसा अन्नबी, ओ नबी जो घर वारियों। हे नबी से जे घर वारन के हुक्म है। अल्लाह से जिनके अहल बैत सजो वे नबी से जो घर वारियों हैं। केर हन बाबा हाने समझो कुरान जी जने ये आयत नाज़िल थई इन जो मिसाल समझो। इन जो मिसाल समझो वो इयो बात जे कने कोई मानू मुखे चवे तो मौली साहब सुबाणे मां तो वट इंदुस जेको तुंजो खानदान आ उनमें मां इनाम तक़सीम कंदुस। उनमें मां इनाम तक़सीम कंदुस। हाने मुझे दिल में आहे त यार इनाम हिनके भी मिले, हिनके भी मिले, हिनके भी मिले। पो मां हिनन के सड करे उनके दसिंदुस हे भी मुझो खानदान। माना जी इनाम बे खानदान के मिलनो आ ती हिनन के भी मिले। अल्लाह से जने या आयत नाज़िल कई इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। या आयत जने नाज़िल थई नबी के पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली से के सदके। अली वारा ॾाढा सुभान अल्लाह। मां इन ते भी इंदुस त अली वारो आहे के अली वारा ॾाढा सुभान अल्लाह। नबी से हजरत अली से के सदके हजरत हसन हुसैन के सदके खातूने जन्नत अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा अजमाइन उनन के सद करे नबी से उनन जे मथो चादर रखी दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती। ओ मुजा अल्लाह हे भी मुजा अहले बैत आहिन, हे भी मुजा अहले बैत आहिन। कुरान अहल बैत सजो नबी से जे घर वारन के ऐ नबी से दुआ घुरी करे हजरत अली के, हजरत हसन के, हजरत हुसैन के, अम्मा फातिमा ज़हरा के नबी से दुआ घुरी अहले बैत में शामिल कयो। जिंदगी भर जे लाए समझी छड़ो अहल बैत ब किस्म हन, एक कुरान वाला अहल बैत, बयो मुस्तफा जी दुआ वाला अहले बैत। जिनके कुरान अहल बैत सजो बा उहे नबी से जो घर वारियों हैं ऐ जिन जे लाए पैगंबर दुआ घुरी करे अहले बैत में शामिल कयो बा उहे नबी से जे घर वारन के अहल बैत कुरान सजो बा। हजरत अली के औलाद समेत अहल बैत मुस्तफा जे फरमान सजो बा। असा कुरान के भी मन्यो बा, मोहम्मद जे फरमान के भी मन्यो। अब गाल समझ में आई या ना आई? अव्वल दर्जे में जिनके कुरान अहल बैत सजो बा उहे नबी से जो ॻाल्हायो
घर वारियूं कुरान जी इन आयत को बाद में मालूम थी वियो त नबी से जी हिक हिक घर वारी अहल बैता चाहे बाबा अहल बैता अम्मा खदीजतुल कुबरा चाहो अहल बैता अम्मा खदीजतुल कुबरा अम्मा जुबैरिया अम्मा उम्मे सलमा डाडिया चो अम्मा उम्मे हबीबा अम्मा उम्मे सलमा अम्मा मैमूना हजरत आयशा हजरत हफ्सा अहल बैता नबी से जी हिक हिक घर वारी अहल बैता वो जेको नबी से जे घर वारन के घट वध गल है वो अहल बैत जो हुबदार थी। अम्मा खदीजा भी अहल बैत अम्मा हफ्सा भी अम्मा आयशा भी अहल बैत कुरान में आहे ना नबी से जे घर वारन के अल्लाह से अहल बैत सरियो हाने जेको अम्मा आयशा के घट वध गल आए वो अहल बैत जो हुबदार या दुश्मना दुश्मना ना असा नबी से जे सबनी घर वारन के अहल बैत मनीदा हूं हजरत अली के भी अहल बैत मनीदा हूं हजरत हसन भी अहल बैता हजरत हुसैन भी अहल बैता हजरत फातिमा भी अहल बैता असा कुरान वाला अहल बैत भी मन्या हन दुआ वाला अहल बैत भी मन्या हन हुनन जी अजमत के भी सलामा हिनन जी अजमत के भी चादर विजी दुआ गुरन पिया हजरत उम्मे सलमा बैठी उन्हन अर्ज कियो या रसूल अल्लाह मां भी इन चादर हेठों अचा नबी से फरमायो अंत अला मकानिक व अंत अला खैर तू पंजी जाय ते बी हो तू तो भलाई ते आ छा मतलब तो के तो कुरान अहल बैत सदेवा मां त इनन के अहल बैत में शामिल करन जी दुआ घुरा तो अहल बैत नबी से जो घर वारियो हन इन लफ्ज के समझो अहले बैत माना घर वारा अहले बैत माना अहले महल्ला अहले महल्ला महल्ले वाला अहले मक्का डाडिया चो अहले मदीना अहले महल्ला अज मां भी तहां जे महल्ले में आयो मुके अहले महल्ला में शुमार कंदो छो मां आरजी आयो मां वापस हलियो वेंदुस अहले महल्ला उनके चेबो जेको महल्ले में आरजी न हमेशा रहंदो हुजे अहले मक्का उनके चेबो जेको मक्के में आरजी न हमेशा रहंदो हुजे अहले मदीना उनके चेबो जेको मदीने में आरजी न हमेशा रहंदो हुजे अहले बैत उनके चेबो जेको घर में आरजी न हमेशा रहंदो हुजे घर में हाने ॾिसूं त घर में केर केर हिन घर में न्याणी भी आहे पुट भी आहे घर वारी भी आहे इन मो घर में हमेशा रहन वाला केर हिन न्याणी अगते हली पंहिंजो बियो घर वसाईंदी हिन घर में हमेशा रहन वारी नाहे लफ्ज़ अहले बैत जी गाल कयां पुट वडो थींदो जवान थींदो उन जी शादी कराए भी उन जो बियो घर ठहराएबो वो हिन घर में हमेशा रहन वारो नाहे लेकिन जेका घर वारी आ उहा त घर में हमेशा रहन वारी आ ना के जो मौलवी साहब घर वारी भी तो घर को निकली सके थी घर वारी भी तो घर को निकरी सके थी मां जो उहो की चे मुर्स उनके तलाक ॾेई छॾेसि मुर्स तलाक ॾेई छॾेसि घरवारी निकरी वेंदी मां चो अल्लाह से उहो रस्तो हिन जाइ ते बंद करे छॾियो ला यहिल्लु लकन निसाउ मिन बाद वला अन तबदल बिहिन मिन अज़वाज अल्लाह से फरमायो ओ मुझा महबूबा हे जेके तुझो घर वारियूं आहिन इन को अलावा का बी औरत पंजे निकाह में आणो चाहे हाने तुझे लाए उहा हलाल नाहे वला अन तबदल बिहिन मिन अज़वाज इनन घर वारन में जो के हिक के तलाक देई उन जाय ते का बी औरत आणो चाहे या तब्दील करण जी भी तो के हाने इजाजत नाहे तुझो घर वारियूं जेके आहिन पक्कियूं पक्कियूं दुनिया में भी ये तुझो घर वारियूं जन्नत में भी घे तुई लफ्ज़ अहले बैत में अव्वल दर्जो घर वारी जो
लेकिन नबी से जे न्याणियुनि खे भी असां आल बैत मञींदा हूं नबी से जी दुआ जे करे कंहिंजे करे बाबा गाल समझ में आई या ना आई गाल समझ में आई या ना आई हाणे अचो त अहल बैत खे मञण वारो केरा हे असां खे चवंदा न सही हे झेड़े वारा मौलवी हालांकि याद रखो आले सुन्नत कदे भी इंतशार जी गाल कंदा ही ना असां हमेशा प्यार जी गाल रुगो तहां गौर कयो रुगो तहां गौर कयो आले सुन्नत कदे भी झेड़े जी गाल कंदा ही ना इंतशार असां जे मजहब में आहे ही ना असां जडे भी गाल कंदा हूं प्यार जी गाल कंहिंजी कंदा हूं बाबा प्यार जी कंदा हूं हाणे समझो मां तहां के दसां तो हजरत अलीउल मुर्तजा रज़ी अल्लाह ताला अनु अहले बैत आहे ना है हाणे अली साईं जे फैसलन के तहां सही ता समझो या गलत ॻाल्हायो यो अहले सुन्नत के अल्लाह से शान दिनो आ जो वो खुलियो चवन था अली जो हर फैसलो सही आ बे मजहब के इए चवण जी जुर्रत ही काने चई न तो सके हजरत अली सही सिद्दीक अकबर जे हथ ते बैयत कई अली जो इयो फैसलो गलत आ या सही आ डाडिया चो जेके अली वाला हो हाथ मथे करे गाला आवाज एड़ो हो जे मुनकिर बुधे त मुट्ठ निकरे हजरत अलीउल मुर्तजा हजरत अबू बकर जे पोयो नमाज पढ़ी अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अली सही के पुट जाओ नालो अबू बकर रखे अली सही जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत अलीउल मुर्तजा हजरत फारूक आजम जे हथ ते बैयत कई अली जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत अलीउल मुर्तजा फारूक आजम जे पोयो 10 साल नमाज पढ़ी अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अली सही के पुट जाओ नालो उमर रखे अली सही जो इयो फैसलो गलत आ सही आ अली सही के न्याणी पैदा थई उम्मे कुलसूम बिन्त फातिमा बिन्त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली सही पंजी न्याणी उमर इब्न खत्ताब के निकाह में दिनी अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अली सही के पुट जाओ नालो उमर रखे अली जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत अलीउल मुर्तजा हजरत उस्मान से हथ ते बैयत कई अली जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत अलीउल मुर्तजा हजरत उस्मान से पोयो 12.5 साल नमाज पढ़ी अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अली सही के पुट जाओ नालो उस्मान रखे अली सही जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत उस्मान जे घर ते मुहासरो थियो अली सही पंजा बच्चा उस्मान जे दर ते पहरेदार बनाया अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अली जी शादी आ खर्च उस्मान को वठे तो अली जो इयो फैसलो गलत आ सही आ हजरत अली जी शादी आ गवाही अबू बकर उमर जी आ अली जो इयो फैसलो गलत आ सही आ अहले सुन्नत के यो एजाज मिलेगा जो असा अली दे एक फैसले के सही देवा उनके चौ चई त ॾेखारे अली जा सब फैसला सही मरे जो ये चवे मरे जो ये चवे हाने जेके अली साईं जे फैसलन के सही चवे अब अली वाला उए थिया ना या उए थिया जेके अली साईं जे एक फैसले के जवनी सही ना हो उए अली वाला अली अहल बैत को हो अम्मा आयशा के जाहिर ज़हूर गालाइन ओडो तो उई कटजी विया हथ रखियो अली साईं ते को अली जो एक फैसलो हुनन जे लाए तीर एक फैसलो उन लाए तीरा मां चैलेंज कया तो पंहिंजे मजलिसन में वो ऐलान कयो त अली जो एक फैसलो सही आ जहर जो प्यालो पी सगन था अली जे फैसलन के सही चई नथा सगन को जेको अली जे फैसले के सही न चवे उए अली वारा किए थिया
अब गाल समझ में आई या नहीं? असा प्यार जी गाल कंदा हूं, मोहब्बत जी गाल कंदा हूं, इंतशार इख्तिलाफ जी गाल न कंदा हूं, असा प्यारे मोहब्बत जी गाल कंदा हूं। अचो मां तहां के दस्या हजरत अली जुल मुर्तदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट ते नालो अबू बकर रखियो। इया नफरत मोहब्बत ॾाढा चओ मोहब्बत अली से 25 साल अबू बकर उमर उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन दे पोयो नमाज पढ़ी। अली से जो इयो फैसलो गलत आ सही आ, असा अली से दे एक फैसले के सही तस्लीम कयूं था। हजरत अली जुल मुर्तदा पंहिंजी रजा पंहिंजी खुशी सा पंहिंजी न्याणी हजरत उमर के निकाह में ॾिनी गया। 35 किताबन जा हवाला मूं वटि मौजूद आहिनि। हजरत अली जुल मुर्तदा हजरत उमर जो सहरो वा अम्मा फातिमा ज़हरा हजरत उमर जी ससा हजरत हसन हुसैन हजरत उमर जा साला हैं। हजरत उमर से हजरत अली जो न्याणो वा हजरत उमर खातून जन्नत जो न्याणो वा हजरत उमर हसन हुसैन जो भेड़ी वियो वा। हजरत अली जे बच्चन जो नानो नबिया ए उमर जे बच्चन जो नानो अलिया। मोहब्बत असा प्यार जी गाल कंदा असा हलो मां तहां के दस्या हजरत अली उल मुर्तदा हजरत फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे खिलाफत में माले गनीमत में एक शहजादी आई। उन्हनि जे किताबन में लिखल गाल प्यार जी गाल असा के जाथो में मिलंदी असा कंदा। असा कदे भी इंतशार जी गाल मानू जे कने परे खो वेही असा जी गाल के बे खो पुछंदो तो वडा झेड़े वाला। अब मां प्यार जी गाल कई आ न, प्यार जी गाल कई आ न। पुट अली से जो नालो अबू बकर माना प्यार आ न। इमाम हजरत अबू बकर पोयो मुक्तदी अली से या माना प्यार आ न। असा तो प्यार जी गाल कई आ न। न्याणी अली से जी या घोट हजरत उमर रिश्तो जो थे तो द माना प्यार आ न। बाकी मता कोई चवे तो मौलवी ये हवाई गालियों करे वियो। एक दलील जो जिम्मेवार आया एक जुमले जो जिम्मेवार आया जे साबित न कया मुझी सजा चोर जी सजा है। दलील मुवत अल्हम्दुलिल्लाह बारन को वधिक मजबूत है। असा दलाल जी दुनिया में नचण चाहियूं था। कोई झेड़ो न हो, कोई अदावत नहीं, कोई टकराव न हो, कोई नफरत नहीं। जेका आजान सिद्दीक़ अकबर जी ही सागी आजान हजरत अली जी ही जेका नमाज सिद्दीक़ अकबर जी ही सागी नमाज हजरत अली जी ही जेको अकीदो हजरत अबू बकर जो वो अकीदो सुने अली से जो अबू बकर भी असा जो इमाम सुनो अली भी असा जो मुक्तदा है। प्यार जी गाल अब गाल समझ में आई या ना? इन जे करे अर्ज पे क्या हजरत उमर जे दौरे खिलाफत में माले गनीमत में एक शहजादी आई। अल जामिल काफी में लिखला है वह एडी हसीनो जमील हुई। उन्हनि लिखवा जने मदीने जे अंदर आई तो मदीने जो औरतूं उन जे हुस्न के दिसन जे लाए छतन ते चढ़ी आई। हाने मसलो इयो हो तो इया शहजादी कंखे दिजे खिलाफत कंजी ही खिलाफत कंजी ही हजरत उमर जी ही खिलाफत कंजी ही हजरत उमर जी खिलाफत हुई। मसलो हो तो इया शहजादी कंखे दिजे अली से मशवरो दिनो के मशवरो दिनो के मशवरो दिनो। अब मशवरो केर दींदो आ जेको परे हुजे या वेजे हुजे, जेको पराओ हुजे या पंहिंजो हुजे, जेको दुश्मन हुजे या दोस्त हुजे। मशवरो तो वही दिंदो आ न। अली साईं जो मशवरो दिनो तो माना उमर साईं जी महफिल में अली साईं वेठा हा न। उमर जी महफिल में अली साईं ते वेठो आ तू गाडे तो वनी। उमर जी महफिल में अली साईं ते वेठो आ तुझे किताब अल जामिल काफी में लिखला तू काडे तो वनी। हजरत उमर जी महफिल में सुनो अली वेहंदो हो मशवरो दींदो हो
मशवरो दींदो हो माना मुशीर हो गड बेहण वारो हो साथी हो पांजो हो माना हजरत उमर ए हजरत अली एक महफिल में बेहण वारा हाना या दुश्मनी आ या मोहब्बत आ ना मां चो असा गाली मोहब्बत जी कना पर जेकन कोई ऐन की कारी पाइंदो तो उनके हर शे कारी नजर ईंदी असा के सही समझो असा कदे भी इंतशार जी गाल न कई असा मोहब्बत जी गाल कई असा प्यार जी गाल कई हजरत अली से मशवरो दिनो या अमीर अल मोमिनीन मुंजो मशवरो हिया इन शहजादी के इख्तियार दियो या शहजादी जेते हथ रखे उन सा निकाह हजरत उमर सही अली सही जे मशवरे के ठुकरायो ना अली सही जे मशवरे के तस्लीम करे उनते फैसलो छा कई फैसलो कई उहा शहजादी जिन जे मथे ते हथ रखंदी उन सा तो जो निकाह थिंदो शहजादी आई फवज़अत यदहा अला रासिल हुसैन उन शहजादी हजरत हुसैन जे मथे ते हथ रखियो तेमो मालूम थियो तो उमर जी महफिल में रुगो अली ना हुसैन भी हुंदो उमर सैन जी महफिल में रुगो हजरत अली ना सुनो हुसैन भी हुंदो हो वेंदो हो मालूम थियो तो अली भी हजरत उमर जी महफिल में वेठो आ सुनो हुसैन भी इन ही महफिल में वेठो आ तू काडे तो तू काडे तो वनी हजरत उमर से उहा शहजादी हजरत हुसैन के दई छड़ी हजरत हुसैन वर्ती हजरत उमर दिनी हजरत हुसैन वर्ती नथा समझो हजरत उमर दिनी हजरत हुसैन वर्ती जाते बूथ सुगल हुंदा है उते प्लेट बिरयानी जी मोकलन हुआ भी मोटाए दींदा है अदा न गलाइंदा बाबा असा जो न ठा नाए अदा न खाइंदा थी पाटड़ो भत जो भी मोटाइंदा अणबड़त हुंदी नी आहे ना असा न गलाइंदा न खाइंदा पर हिते हजरत उमर दे तो हुसैन वठे तो उमर दे तो हजरत हुसैन वठे तो उमर जो डेरो दसे तो प्यार हुसैन जो वठण दसे तो माफ गाल असा मोहब्बत जी कई गाल असा पगर के दिसी नचो तो झेड़े वारो मौलवी गाल के असा गाल मोहब्बत जी कई हजरत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु उहा शहजादी वर्ती उन सा निकाह कई उन शहजादी मजो हिकड़ो पुट जाओ उन जो नालो तहां के मथे साल दसी मथे साल हाने दसिया ओधर नाए हां बाबा इए बेकदरन के न दसिंदो सुभान अल्लाह चौधर दसिया हजरत हुसैन उन शहजादी सा निकाह कयो हजरत हुसैन के उन शहजादी मजो हिकड़ो पुट जाओ जेजो नालो तहां के वरी दसी हाने दसिया ओ नालो एड़ो आ उन नाले को अग में भी सुभान अल्लाह बाद में अञा नाडा सुभान अल्लाह अञा नाडा सुभान अल्लाह वो नालो एड़ो आ हजरत हुसैन उन सा निकाह कयो हजरत हुसैन के उन मजो एक पुट जाओ जेजो नालो हो इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन समझो था इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन पूरी दुनिया में जेके भी सैयद रहन था ये औलाद इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन जी अम्मा उहा है जेका हजरत उमर दिनी ही सोने हुसैन अब गाल समझ में आई ना तने आलिम चवंदा हैं त सच्चे खालिस पेवर सैयद जी निशानी इया है जो उमर जी अजमत के सलाम कर अब गाल समझ में आई ना केडी गाल खुलियल है तहां किताब खोलो सबनी जा किताब खोलो जेको दीन हजरत
अबू बकर सैन जो वो सागो दीन हजरत अली सैन हसन हुसैन जो सब एक महफिल में वेहण वारा एक बे सा प्यार मोहब्बत जा वाकयात तहां के दसिया हता के अली सैन बच्चन ते नाला रखया इन को वधिक अना बी मोहब्बत छा हुंदिया मोहब्बत के अना सिंह हुंदा है या मोहब्बत ना है तो मोहब्बत छा के चेबो वा हजरत अली सैन जो उनन सा प्यार हो अज जे के मानू नालो अली सैन जो खणन था ए हजरत अबू बकर उमर के घट वध गालाइन था इनन जो ताल्लुक ना हजरत अबू बकर सा है न सोने अली सा है अली जो भी अबू बकर सा प्यारा सिद्दीक अकबर जो भी सोने अली से सा प्यारा अब गाल सही है गलत है अब्दुल्ला इब्न सबा यहूदी उन शरारतू करे ये गालू फैलायूं बाकी चंदान त सही बनु उमैया बनु हाशिम इनन जी वडी दुश्मनी बनु उमैया है कबाइल जी गाल ना है इस्लाम कबाइली झेड़न के खत्म कयो हे सिंधिया हे महाजरा हे पठाना ना कबाइली झेड़ा खत्म या मुसलमाना या काफिर या इस्लामा या कुफर बनु हाशिम बनु उमैया जी का भी गाल ना है हा इस्लाम को अग में जे पान में उनन जो झेड़ो होयो भी सही अल्लाह से उनन जो झेड़ो वो खत्म कयो अल्लाह से उनन जो वातसिमु बिहब्लिल्लाह जमीअन वला तफर्रकू वातसिमु बिहब्लिल्लाह जमीअन वला तफर्रकू व कुंतुम आदान फअल्लफ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख्वाना वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदान फअल्लफ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख्वाना अल्लाह से चवे तो उन नेमत के याद कयो जो तहां पान में दुश्मन होयो पर अल्लाह जी नेमत सा तहां इंगे पान में गरजी वयो जी पान में बाहर हो बनु उमैया बनु हाशिम इस्लाम कबूल करने को बाद में कोई झेड़ो नबी से के 4 न्याणियों एक न्याणी बनु हाशिम के नहीं तो 3 न्याणियों बनु उमैया के समझो था 3 न्याणियों हजरत अब्बास बनु हाशिमान हजरत अब्बास जो जनाजो के पढ़ायो यो सवाल हजरत अब्बास 32 है हिजरी में इंतकाल थे हजरत अब्बास जेको नबी से जो भी चाचो वा सोने अली से जो भी चाचो वा हजरत अब्बास उन जो जनाजो कह पढ़ायो वा ये सवाल कंदो यो सवाल उठारींदो जवाब ॾियां हजरत अब्बास बनु हाशिमान इन जो जनाजो सोने उस्मान पढ़ायो हजरत उस्मान बनु उमैया है हाने जे अदावत हुजे हा झेड़ो हुजे हा हजरत अब्बास जा पोया इयो जनाजो हजरत उस्मान को पढ़ाए ना जो मतलब बनु उमैया बनु हाशिम जो इस्लाम को बाद में कोई झेड़ो ना है जे कने इए तहां चौंदो अगते हलो हजरत अली से जो पुत्रा मोहम्मद वो इंतकाल करे वो 80 हिजरी में उन जो जनाजो के पढ़ायो अली से जो पुत्रा मोहम्मद बिन हनफिया उन जो जनाजो के पढ़ायो ए बनिया बनु हाशिमान इन जो जनाजो पढ़ाइण वालो हजरत उस्मान जो पुत्र अब्बान है वो बनु उमैया है हाने जो झेड़ो हुजे हा त हे बनु हाशिम वाला जनाजो हुन को पढ़ाए ना अगते हलो मा तहां के दस्या हजरत अली से जो भाइटियो अब्दुल्ला बिन जाफर तैयार अली से जो भाइटियो भी आहे अली से जो न्याणो भी आहे उन जो जनाजो भी उस्मान से जे पुत्र अबान पढ़ायो बनु हाशिम बनु उमैया इनन जी इस्लाम को अग में का अदावत हुई तो हुई पर अल्लाह से वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फअल्लफ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख्वाना अल्लाह से चयो तहां में पान में दुश्मनी हुई पर अल्लाह पंजी नेमत सां वा दुश्मनी खत्म करे कुरान जे इन फैसले के मंजनी कोन न खत्म वरी काते अञा ताईं हुई कुरान जे तो खत्म थी वे कुरान कह रहे खत्म हो गई
वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन, पहले तुम थे, फ़अल्लफ़ बैन कुलूबिकुम, फिर तुम्हारे दिलों को अल्लाह ने जोड़ दिया। अल्लाह जिसे जोड़ दे, ये तो चवण उहे जुड़ियल न आहिनि, ये अल्लाह जे फैसले जा इनकारी आहिनि। अल्लाह जोड़ियो दिलनि खे, जोड़ियो अहिड़ो जोड़ियो हे बनु हाशिमा जनाज़ो बनु उमैया पढ़ाए थो, हज़रत अमीर माविया ते कावड़िया था साहिब बाबा अली साईं सां झेड़ो कयो, वो अलग शयात झेड़ो कंहिं कयो, पहल कंहिं कई, उन में मां नथो वञा। साईं हैदरी शहीद रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो फार्मूलो ॾींदा हा, चवंदा पुट तव्हां खां जेकॾहिं कोई ईअं पुछे न, तव्हां उन्हनि खे चओ पोइ छा थियो, फिर क्या हुआ। हज़रत अली ऐं हज़रत अमीर माविया जो झेड़ो थियो। अच्छा झेड़ो थियो, पोइ छा थियो, पोइ चवंदी वॾो हंगामो थियो। अच्छा वॾो हंगामो थियो, पोइ छा थियो, पोइ चवंदी वॾो खून खराबो थियो। अच्छा अच्छा वॾो खून खराबो थियो, पोइ छा थियो, चवंदी वॾी लड़ाई थी। अच्छा वॾी लड़ाई थी, पोइ छा थियो, चई सफ़ा वॾी लड़ाई थी, पोइ छा थियो, जेको ठा थी, ठा थियो त ॻाल्हि ख़तम थी वई। हाँ ॿाहिर ॻोठ वारा हिक ॿिए सां विड़ी पवनि, वरी विच वारा उन्हनि खे ठा कराइनि, ठा थी वियो न। हाणे ठा थी वञण खां पोइ को ॻोठ वारनि खे चए तो वारे बाबे खे फलाणे ॾंडो आयो, शैतानगिरी करे थो। ठा खां पोइ जेको झेड़े जी ॻाल्हि करे वो शैतान आहे। इन जे करे बाबा उन्हनि खे शैताननि सबाइन यहूदिन पाण में विढ़ायो हो। पोइ हज़रत हसन हुसैन उन्हनि बैयत करे इहो ठा करे उहो झेड़ो ख़त्म करे विया। हाणे जेको ठा खां पोइ जेके झेड़े जी ॻाल्हियूं कनि था इहे केर आहिनि। अब ॻाल्हि सम्झो था, असां सभिनी खे मञण वारा आहियूं। अब पीराने पीर खे मञूं था, पीराने पीर जो अक़ीदो बि इहो ई आहे जेको मां तव्हांखे। इन जे करे सहाबा अहल बैत जी मोहब्बत खे आम कंदो, दुश्मनाने सहाबा को नफ़रत कंदो या न कंदो। पोइ तव्हांजे ज़हन में हुजण घुर्जे असां ताईं क़ुरान पुॼाइण वारा केर आहिनि। सहाबा सहाबा कनि था, आल बैत जी ॻाल्हि ई न कंदा आहिनि। रुगो सहाबा सहाबा कंदा, आल बैत जी ॻाल्हि ई न कंदा। अवाए ज़िलो कहिड़ो, सूबो कहिड़ो, सिंध नी। हाणे मां जो चवां सूबे सिंध वारा जिंदाबाद, मटियारी वारा रहिजी विया। हाणे को मौली साहब जे लाइ चयो मौली साहब खे मटियारी वारनि सां वॾी दुश्मनी, सॼे सूबे खे जिंदाबाद चई, मटियारी वारनि जी ॻाल्हि ई न कई। अब को हिकड़ो एड़ो माण्हू ॾेखारियो जेको ज़िले मटियारी जो हुजे पर सूबे सिंध जो न हुजे। हिकड़ो को एड़ो आहे, ॾिसो ॾिसो मथा को कुराड़ो सुराड़ो काथे। हिकड़ो को एड़ो अहल बैत ॾेखारियो जेको अहल बैत हुजे पर सहाबी न हुजे। आहे हिकड़ो को एड़ो अहल बैत ॾेखारियो जेको अहल बैत हुजे पर सहाबी न हुजे। आहे अम्मा आयशा अहल बैत आन, छा पोइ सहाबियानी न आहे? हज़रत अली अहल बैत आन, छा पोइ सहाबी न आहे? अम्मा फातिमा अहल बैत आन, छा पोइ सहाबियानी न आहे? असां जो चऊं था शान सहाबा जिंदाबाद। अम्मा आयशा रहिजी वई, अली से रहिजी विया, अम्मा फातिमा रहिजी वई। पोइ इहो जेको चयो थो न रुगो सहाबा सहाबा कनि था, अहल बैत जी ॻाल्हि न था कनि। ॼटा इनखे ख़बर ई कोन्हे त सहाबी छाखे चइबो आहे, अहल बैत छाखे चइबो आहे। इन जे करे जुर्रत ऐं गैरत सां चओ नबी से को कलमो सिखण वारा केर हा? ॾाढा चओ, ॾाढा चओ, ॾाढा चओ। असां जॾहिं सहाबा सहाबा कंदा आहियूं असांजो ईमान ताज़ो थींदो आहे। हर कोई जवाब न ॾे, जिन जो ईमान ताज़ो थिए थो जुर्रत ऐं गैरत सां चओ नबी से को कलमो सिखण वारा केर? नबी से को आजान सिखण वारा केर? नबी से को नमाज सिखण वारा केर? नबी से को कुरान सिखण वारा केर? नबी बदर में त गॾु केर? नबी ओहद में त गॾु केर? हथ मथे करे चओ नबी ओहद में त गॾु केर? नबी हुनैन में त गॾु केर? नबी अहज़ाब में त गॾु केर? नबी अरफात में त गॾु केर? नबी मिना में त गॾु केर? नबी मक्के में त गॾु केर? नबी मदीने में त गॾु केर? नबी सफर में त गॾु केर?
ये तने कबो जने हिनन जी गलती हुजे ये तने कबो जने हुन जी गलती ये तने कबो जने हिन जी गलती हुजे पर जने हिय हिय कबो तो माना गलती के बे जी ना है अब गाल आई गलती के बे जी यो वक्त ना है न तो तहां के अना लूण पानी कया न जे करे नबी से को कलमो सिखण वाला के रहा आजान सिखण वाला के रहा नमाज सिखण वाला के रहा नबी बदर में तगड़ु के रहा नबी ओहद में तगड़ु के रहा नबी हुनैन में तगड़ु के रहा नबी अहजाब में तगड़ु के रहा नबी अरफात में तगड़ु के रहा नबी मक्के में तगड़ु के रहा नबी मदीने में तगड़ु के रहा नबी सफर में तगड़ु के रहा नबी हजर में तगड़ु के रहा नबी हिजरत में तगड़ु के नबी गार में तगड़ु के नबी मजार में तगड़ु के नबी कुरान में तगड़ु के नबी जन्नत में तगड़ु के वो मुस्तफा जा मुरीद के मुस्तफा जा परवाना के मुस्तफा जा आशिक के मुस्तफा जा जान निसार के मुस्तफा जा ताबेदार के मुस्तफा जा नौकर के वो असा नौकर कहंदा असा मुरीद कहंदा असा परवाना कहंदा असा आशिक कहंदा असा जान निसार कहंदा असा ताबेदार कहंदा असा सिपाही कहंदा जाओ देखो सिद्दीक जो ना है वो असा जाओ देखो फारूक जो ना है वो असा जाओ देखो उस्मान जो ना है वो असा जाओ देखो अली जो ना है वो असा जाओ देखो मुआविया जो ना है वो असा जाओ देखो अहले बैत जो ना है वो असा जाओ ना है ले शौक से नाम सहाबा का कर चर्चा आम सहाबा का कर तलब है तुझको जन्नत की तो पल्ला थाम सहाबा का हक बात पर करती है तो कट जाए ज़बान मेरी इजहार तो कर देगा जो टपकेगा लहू मेरा फना फिल्लाह की तह में बका का राज मुजमर है जिसे मरना नहीं आता उसे जीना नहीं आता।